इन दुनिया में हर कोई मेहमान आए, हर कंहिंखे ही दुनिया छॾणी आहे। जी फिल्मनि में मेहमान अदाकार थींदा आहिनि, असांजी अॼु जी व्लॉग पार्टी में मेहमान एजाज़ लोग साहब इरफान रावजी जी रिक्वेस्ट ते ही असांजी व्लॉग पार्टी में शामिल थियो आहे। बग़ैर कंहिं तयारी जे, बग़ैर कंहिं प्रोग्राम जे। जॾहिं बि आऊं ऐं इरफान साहब गॾु हूंदा आहियूं पोइ कैमरा जी ही पोज़ीशन थींदी आहे, पोइ इरफान खां पुछंदा इरफान ही छा पियो थिए, इरफान खे चवंदा इरफान ही छा आहे, ज़िलज़िलो आहे छा, चए थो ज़िलज़िलो न आहे। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे इंसानु नाराज़ थी पवंदो आहे, पंहिंजो पाण खां बि नाराज़ थींदो आहे, शायदि ही पंहिंजो पाण खां नाराज़ आहे। पंहिंजे पाण खां नाराज़ न आहे, शायदि हाणे उहा ॻाल्हि नथो ॿुधाए सघां हिन महिल, व्लॉग पार्टी आहे। असांजी अॼु जी व्लॉग पार्टी जारी आहे। व्लॉग पार्टी जो हाणे जेको तव्हां मंज़र ॾेखारींदासीं उहो 160 जी स्पीड वारो आहे। हाणे असांजी व्लॉग पार्टी जी स्पीड 160 मां घटाए सिर्फ़ु 40 ते आंदी वई आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था त व्लॉग पार्टी जी स्पीड सिर्फ़ु 40 आहे। असांजो प्यारो दोस्त आहे गुलाम रसूल कासकेली, जेको पंहिंजो घर ठाराए पियो, तामीरात हले पियो, उनजे घर जी असां उनजे घर ॾिसणु आया आहियूं। असां उनजे घर खे व्लॉग पार्टी में शामिल करणु आया आहियूं। अदो पुछे पियो त ही छा आहिनि साईं, तव्हां खां असां पुछूं त ही छा आहिनि? कागज़ आहिनि। कागज़नि ते पोइ असांखे ॾेई छॾियो, हिननि खे ॾेई छॾियो, असांखे एंट्री करे ॾियो हिते पंहिंजे पोइ असांखे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, जंहिंखे खपे तव्हां ॾेई छॾियो, कागज़ पाड़े छॾियो। बिल्कुलु साईं, बिल्कुलु कुकड़े वांगुरु पाड़े छॾियो। पकड़ वधीक तारीफ़ कर मुंहिंजी। आस्तार में छा आहे? टंडो वलिहार जेको आहे न ख़ूबसूरत शहर आहे, ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। हैदराबाद हाणे मथे वारी साईं हाणे किथां हलणु खपे? साईं पंहिंजे आस्थान अॼु जी व्लॉग पार्टी में मूंखे सिकंदर बज़ार खे यार ख़ासि केली गुलाम रसूल ख़ासि केली ऐं राहुल जो ॾींदा इजाज़त। गॾिजी चओ अल्लाह ने के बाद। अल्लाह ने के बाद।